सबक सतों हज़रत उमर बिन अब्दुल अज़ीज़ रहमतुल्लाहि अलैह। हज़रत उमर बिन अब्दुल अज़ीज़ रहमतुल्लाहि अलैह बनु उम्मे ख़ानदान मां हिकु मशहूर ऐं नेक ख़लीफ़ो थी गुज़रियो आहे। ख़लीफ़ो थियण खां अॻु पाण इंतिहाई आराम ऐं आसाइश वारी ज़िंदगी गुज़ारींदो हो। खेसि जेको बि वज़ीफ़ो मिलंदो हो सो पंहिंजे आराम ऐं आसाइश ते ख़र्च करे छॾींदो हो। ख़लीफ़े थियण खां पोइ हिन जी तबियत में तमामु वॾी तब्दीली अची वई। पाण ॾाढो सादो गुज़ारणु लॻो ऐं माण्हुनि सां बि तमामु सुहिणी सलूक सां पेश अचणु लॻो। ॻाल्हि कंदा आहिनि त पाण कंहिं अमीर खे चवाए मोकिलियाईं त असां वटि जल्द अचो जो तव्हांखे हिकिड़ो मुल्क जो नवाब मुक़ररु कयो अथऊं। अमीर उन ई पैगाम मिलण ते ॾाढो ख़ुशि थियो ऐं झटिपटि अची हाज़िर थियो। पर छा ॾिसे त ख़लीफ़ो पंहिंजनि ॿारनि सां वेठो रांदि करे। उहो ॾिसी ॾाढो अजब लॻसि। ख़लीफ़े खे चयाईं त साईं गुस्ताख़ी माफ़, अव्हां मुल्क जा वाली सो ॿारनि सां कीअं वेठा रांदि कयो। किथे अमीं किथे ॿार, किथे अमीं किथे ॿारनि सां रांदि। आउं त पंहिंजे ॿारनि खे अॻियां अचण बि न ॾींदो आहियां। कंहिंखे हिमत न थींदी आहे जो मुंहिंजे अॻियां अचे, को अख़र बि ॻाल्हाए सघे। हज़रत उमर बिन अब्दुल अज़ीज़ रहमतुल्लाहि अलैह खे अमीर जी ॻाल्हि ॾाढी ॾुखी लॻी। खेसि चयाईं त तूं असांजे कम जो न आहीं। जंहिं शख़्स खे पंहिंजे ॿारनि सां प्यारु न आहे सो रीत सां कहिड़ी सलूक कंदो। तूं जहिड़े माण्हूअ मां रीत खे सुख मिलण जी उमेद करणु अजाई आहे। हाणे मोटी वञ, असांखे तुंहिंजी ज़रूरत न आहे। उम्मीद है आपको ये वीडियो पसंद आई। अगर पसंद आई तो इस वीडियो को ज़रूर लाइक करें।